खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर ज़िले इंतज़ामिया खैरपुर पारां रमज़ान अल मुबारक दौरान अवाम खे वध में वध रिलीफ फ़राहम करण जे सिलसिले में लॻायल बजट बाज़ार में अवाम खे सस्तो अटो घी ऐं आयल समेत ॿियनि आम वापे जी शयुनि जी दस्ताबी लाइ छुटे चौक ते रमज़ान बजट बाज़ार क़ाइमु कयो वियो। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर डॉक्टर शर्जीर नूर चन्ना रमज़ान बचत बाज़ार जो दौरो कयो ऐं आम वापे जी शयुनि जी मौजूदगी जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर शर्जीर नूर चन्ना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ होलसेल रिटेल्स ऐं ॿियनि अंजुमन ताजरनि सां रमज़ान बचत बाज़ार लाइ इजलास करे बचत बाज़ार जो फ़ैसिलो कयो वियो ऐं छुटे चौक ते रमज़ान बचत बाज़ार क़ाइमु कयो वियो आहे, जंहिं में अञा स्टॉल क़ाइमु कया वेंदा। DC खैरपुर चयो त बचत बाज़ार जे सिलसिले में को बि शिकायत हुजे त अवाम AC ऐं DC ऑफिस खैरपुर में अची पंहिंजी शिकायत करे सघे थो ऐं सनत ज़रायत रेवेन्यू समेत मैजिस्ट्रेट खे इख्तियार मिलियल आहे त जेके शिकायत ते फौरी तौर एक्शन खणंदे मुलवस माण्हुनि खिलाफ़ कार्रवाई करे। इन मौक़े ते AC सफदर मीरानी, मुख्तियारकार अब्दुल हकीम, शहराज फिलपोटो समेत ॿिया अमलदार मौजूद हुआ। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।